एसएसपी दादू जी सदारत हेठ क्राइम मीटिंग क्राइम कंट्रोल ऐं अमनो अमान बरक़रार रखण लाइ हिकमत अमली तैयार पुलिस ऑफिसरनि खे हिदायतूं जारी दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखे सरदार चारण एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी सदारत में एसएसपी ऑफिस दादू जी कॉन्फ्रेंस हॉल में पुलिस ऑफिसरनि सां हिकु अहम इजलास थियो। मीटिंग में जिले जे सभिनी एसडीपीओज़ एसएचओज़ चौकी इंचार्ज 15 इंचार्ज हेड मुहर्ररनि डीएसपी लीगल डीआईबी सीआईए इंचार्ज ऐं ॿियनि ब्रांचुनि जा सरबराह शामिल थिया। इजलास दौरान जिले में अमनो अमान जी मजमूई सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। सभिनी थाणनि जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वई ऐं ॾोहनि जी रोकथाम लाइ वधीक मौसर कदम खणण ते ज़ोर ॾिनो वियो। एसएसपी दादू हिदायत जारी कई त ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ख़ासि तौर मोटरसाइकिल छीनींदड़नि ऐं चोरी कंदड़ टोलनि खे कंहिं बि सूरत में बख़्शियो न वेंदो। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे गश्त ऐं नाकाबंदी जो निज़ाम वधीक मज़बूत कयो वञे। मीटिंग में ज़ेरुल्तवा मुक़दमनि जे जल्द हल मुक़दमनि में मेरिट खे यकीनी बणाइण ऐं क़त्ल समेत ॿियनि संगीन केसनि में मफ़रूर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बि हिदायतूं जारी कयूं वियूं। मुंशीअ जे वापार गैर क़ानूनी हथियारनि ऐं ॿियनि समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ जामे हिकमत अमली ठाहिण ते बि ज़ोर ॾिनो वियो। एसएसपी दादू चयो त पुलिस अवाम जी ख़िदमत ऐं अमनो अमन क़ाइम रखण लाइ पंहिंजा सभु वसीला इस्तेमाल कंदी। हुन वाज़े कयो त लापरवाही या सुस्ती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी।